Welcome to Time News Studios. You are watching 4 p.m. Bulletin. This is a fraud on the American public. This is an embarrassment to our country. So we'll be going to the U.S. Supreme Court. We want all voting to stop. We don't want them to find any ballots at 4 o'clock in the morning and add them to the list. Okay? We feel good about where we are. I'm here to tell you tonight, we believe we're on track to win this election. We're going to have to be patient until the hard work of tallying the votes is finished. And it ain't over till every vote is counted. Every ballot is counted. अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प चूंडुनि जा हतमी नतीजा मुकमल थियण खां अॻु ई इलेक्शन खे फ्रॉड करार ॾेई छॾियो। सुप्रीम कोर्ट में चैलेंज करण जो ऐलान। डोनाल्ड ट्रम्प जो चवणु आहे त चूंड नतीजा ईंदे ईंदे रुकिजी विया आहिनि। अहिड़ो अमल अमरीकी अवाम सां फ्रॉड ऐं संगीन ॾोह आहे। ईअं नथो थी सघे त पोलिंग ख़तमु थियण बैदि वोट कास्ट थियनि ऐं उन्हनि खे बि ॻणप में शामिल कयो वञे। चूंडुनि जी साख बरक़रार रखण लाइ सुप्रीम कोर्ट वञी रहियो आहे। डेमोक्रेट्स उम्मीदवार सदारती चूंडुनि में कामयाबी लाइ पुरुमीद। जो बाइडन जो चवणु आहे त आख़िरी वोट जी ॻणप ताईं मुक़ाबिलो ख़तमु न कंदासीं। कामयाबी लाइ पुरुमीद आहियूं। हामी यकीन रखनि त असां कामयाबी जे दग ते हली रहिया आहियूं। जो बाइडन तरफ़ां अक्सर रियासतुनि जा नतीजा उम्मीदुनि खां वधीक बहितर करार। अमरीका जो नओं सदर केरु थींदो? रिपब्लिकन उम्मीदवार डोनाल्ड ट्रम्प ऐं डेमोक्रेट्स उम्मीदवार जो बाइडन में चोटी जो मुक़ाबिलो। अमरीकी सदारती चूंडुनि लाइ पोलिंग खां पोइ हतमी नतीजा अचण जो सिलसिलो जारी। उम्मीदवारनि खे सदर जो उहिदो माणण लाइ 270 इलेक्टोरल वोट घुर्बल। जो बाइडन खे 238 इलेक्टोरल वोट्स सां सरसी। डोनाल्ड ट्रम्प 213 वोट हासिल करे सघियो। फ्लोरिडा, ओहायो ऐं इंडियाना सूदो 27 रियासतुनि में ट्रम्प खे सरसी। कैलिफोर्निया, वॉशिंगटन, कोलोराडो ऐं न्यूयॉर्क सूदो 19 रियासतुनि में जो बाइडन खे बरतरी हासिल। राशिदा तैयबा ऐं अलहान उमर अमरीकी ऐवान नुमाइंदगान जूं ॿीहर मेंबर्स चूंडिजी वयूं। राशिदा ऐं अलहान उमर 218 में पहिरियों भेरो औरत मेंबर्स चूंडिजी नई तारीख़ क़ाइमु कई हुई। सदर ट्रम्प ॿिन्ही मेंबर्स खे लगातार तनक़ीद जो निशानो बणाईंदो रहियो। अमरीका में ॿिनि खदड़नि फ़क़ीरनि सेनेट जूं सीट्स खटी नई तारीख़ लिखी छॾी। रियासत डेलावेयर में डेमोक्रेट उम्मीदवार सारा मैकबर्ड 86% वोट हासिल करे कामयाब। टेलर स्मॉल बि 40% वोट खणी सेनेट जी सीट पंहिंजे नाले करे वरिती। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा केस ते सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले में जस्टिस मंसूर अली शाह जो इख़्तिलाफ़ी नोट जारी। इख़्तिलाफ़ी नोट में जस्टिस मंसूर अली शाह जो चवणु आहे त जजिस जे जवाबदारी वारो तसवुर कोड ऑफ कंडक्ट जे ख़िलाफ़ आहे। FBI के असासनि जी जांच बाबति हिदायत ॾियण जी ज़रूरत न हुई। जुडिशल काउंसिल कंहिं बि जज जे मामले ते पाण मुरादो नोटिस वठण में आज़ादु आहे। वफ़ाक़ी सरकार या उन जा इदारा जजिस जे कंडक्ट ते काउंसिल खे शिकायत नथा करे सघनि। जस्टिस मंसूर अली शाह फ़ैसिले ते इख़्तिलाफ़ी नोट में लिखियो त काज़ी फ़ाइज़ ईसा ख़िलाफ़ रेफरेंस बदनीयती ते ॿधलु आहे। सनस ख़िलाफ़ इंतकाम ऐं कावड़ नज़रसानी दरख़्वास्तुनि में वाज़े आहे। शहज़ाद अकबर अकेले सिर जज ख़िलाफ़ इंक्वायरी जो फ़ैसिलो कयो। वफ़ाक़ी वज़ीर फ़रोख़ नसीम इंक्वायरी ते को बि एतराज़ न ॿारियो। वज़ीर आज़म इमरान ख़ान शहज़ाद अकबर जे क़दमनि खां अणॼाण हो। सदर बि को सवाल पुछण बिना रेफरेंस ते सही करे छॾी। PP चेयरमैन हुकूमत तरफ़ां
सनतुनि लाइ बिजली सस्ती करण वारे फ़ैसिले खे रद्द करे छॾियो। गिलगित बल्तिस्तान जे अस्तोर वारे इलाइक़े में चूंड जलसे खे ख़िताब दौरान बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त हुकूमत ग़रीबनि खे रिलीफ ॾियण बदिरां अमीरनि खे नफ़ो पहुचाइण जे लाइ बिजली सस्ती करे छॾी। गिलगित बल्तिस्तान जो अवाम सेलेक्टेड सरकार जे चवण में न अचे, चूंडनि में पीपी खे कामयाब कयो वञे त जीअं गिलगित बल्तिस्तान जे अवाम जा मसइला हल करियो। सिंध सरकार भी सूबे में कोरोना केसिस की शरह वधण ते गिणती ज़ाहिर करे छॾी। तर्जुमान सिंध हुकूमत मुर्तज़ा वहाब शहरनि खे वध खां वध एहतियात जी अपील कंदे चयो आहे त गुज़िरियल ॾींहुं कोरोना केसिस जी शरह वधी 6.5% थी वई। इहो तासुर ग़लति आहे त मुल्क मां कोरोना वायरस ख़त्म थी वियो। घरनि मां निकिरण वक़्तु मास्क पाइण सां गॾु समाजी विथी बरक़रार रखी वञे। ऑफिसिस, वापारी मरकज़नि, बाज़ारुनि, शादी हॉल्स, रेस्टोरेंट्स ऐं ॿियनि रश वारनि जायुनि में समाजी विथी तोड़े मास्क पाइण अणटड़ करार। NCOC जे इजलास दौरान मुल्क में कोरोना जा केसिस वधण जे हवाले सां ब्रीफिंग, कोरोना जे फैलाव ऐं ख़तरे वारनि इलाइक़नि में हिफ़ाज़ती इंतज़ामनि जो बि जाइज़ो। सिंध हाई कोर्ट तरफ़ां ॿेले खाते जी ज़मीन तां कब्ज़ो ख़त्म कराइण वारी रिपोर्ट ते कावड़ जो इज़हार। ॿेले खाते जे कंज़र्वेटर खे गिरफ़्तार करण जो हुकुम। ॿुधणी दौरान कंज़र्वेटर तरफ़ां माफ़ी वठण बाद अदालत गिरफ़्तारीअ वारो हुकुम वापसि वठी छॾियो। अदालत जो चवणु आहे त कोर कमांडर कराची ऐं DG रेंजर्स ॿेले खाते जी ज़मीन तां कब्ज़ा छॾाइण में मदद कनि। कब्ज़ा ख़त्म न थिया त लाॻापियल अमलदार ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वेंदो। सिंध हाई कोर्ट ॿेले खाते खां अॻु भराई रिपोर्ट तलब कंदे ॿुधणी 8 डिसेंबर ताईं मुलतवी करे छॾी। अदालत सां अखबूट न खेॾो। फैसल वावडा इलेक्शन कमीशन आॾो बि पेश नथो थिए। इस्लामाबाद हाई कोर्ट तरफ़ां नाअहली केस में फैसल वावडा जो जवाब जमा न थियण ते कावड़ जो इज़हार। ॿुधणी दौरान जस्टिस आमिर फारूक रिमार्क्स ॾींदे चयो आहे त फैसल वावडा 11 जून 2018 ते पंहिंजे हल्फ़ी बयान में चयो त बिटी शहरियत नथो रखे, जॾहिं त अमरीकी शहरियत तां हथु खणण वारी संदसि दरख़्वास्त 25 जून 2018 ते मंज़ूर थी। उन जो मतिलबु त हल्फ़ी बयान जमा कराइण वक़्तु बि फैसल वावडा अमरीकी शहरी हो। वकील वफ़ाक़ी वज़ीर फैसल वावडा खां हिदायतूं वठण लाइ मोहलत घुरी वरिती। सिंध हाई कोर्ट में अमरीकी सहाफ़ी डैनियल पर्ट जे क़त्ल केस ते ॿुधणी। अदालत तरफ़ां बरियत बावजूद चइनि जवाबदारनि खे नज़रबंद करण ते कावड़ जो इज़हार। IG सिंध, AIG, एडिशनल चीफ सेक्रेटरी ऐं ॿिया तलब। सिंध हाई कोर्ट पंहिंजे रिमार्क्स में चयो त जवाबदारनि खे कहिड़े ॾोह में नज़रबंद रखियो वियो आहे। IG सिंध ऐं ॿिया पेश थी अदालत आॾो वज़ाहत कनि। यहाँ से निकला हूँ कंदकोट से, फिर तंगवाणी, फिर ठुल, फिर जेकबाबाद, फिर शिकारपुर, फिर नवादेरा, रत्नदेरा, लाड़काना, फिर नसीराबाद, फिर रात को वहाँ देर से पहुँच के फिर सुबह मेहड़, केन शाह। हमें 8 नवंबर तक सिंध के 46 शहर कवर करने हैं। हमारे आइलैंडों का सौदा कर रही है वफाकी हुकूमत और सूबाई हुकूमत मिलकर। हम नहीं करने देंगे। हुकूमतें आती जाती रहती हैं। सिंध के लोगों पर ऐसा जख्म नहीं लगना चाहिए कि वो 50 साल के बाद भी याद रखें कि हमारे आइलैंड्स छीन लिए गए। सिंध जे बेटनि ते वफ़ाक़ी बालार ख़िलाफ़ क़ौमी अवामी तहरीक जो कंदकोट मां निकितल मोहब्बत सिंध सुजागी मार्च जैकबाद पहुची वियो। तंगवाणी, ठुल, जैकबाद ऐं ॿिनि शहरनि में मार्च में शामिल काफ़िलनि जी गुलनि जी वर्खा सां आजियां। मार्च में औरतुनि ऐं ॿारनि सूदो वॾे तादाद में कारकुननि जी शिरकत। हथनि में बैनर्स ऐं झंडा खयल माण्हुनि तरफ़ां आइलैंड अथॉरिटी नामंज़ूर जा नारा। अयास लतीफ़ अली जो मार्च के ख़िताब ऐं मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त वफ़ाक़ ऐं सिंध सरकार गठजोड़ ज़रिए बेटनि ते सौदो करणु घुरनि था। सिंध जो अवाम बेटनि ऐं कारूंजर जबल सूदो ॿियनि वसीलनि ते कब्ज़े खे नाकाम बणाए छॾींदो।
डॉक्टर माहा जी क़बर कुशाई बाद थियल पोस्टमार्टम जी रिपोर्ट तैयार। मेडिकल बोर्ड रिपोर्ट पुलिस हवाले करे छड़ी। ज़रियन मौजूद ॿीहर थियल पोस्टमार्टम में भी डॉक्टर माहा जो वाक़ियो आपघात करार। रिपोर्ट में चयो वियो आहे त डॉक्टर माहा खे लौंदड़ी में खाॿे पासे खां गोली लगी ऐं साॼे पासे मां निकिती। 15 अक्टूबर ते डॉक्टर माहा जी क़बर कुशाई कई वई हुई। महांगाई ते ज़ाब्तो न अची सघियो। मुल्क में एक हफ़्ते दौरान महांगाई जी शरह में 1.4% वात। गुज़िरियल हफ़्ते आम वाहिपे जी 17 शयुनि जे अघनि में रिकॉर्ड इज़ाफ़ो। शुमारियात खाते महांगाई जा नवां अंग अखर जारी करे छॾिया। रिपोर्ट में चयो वियो आहे त टमाटा 63 रुपया, बसर 4 रुपया ऐं पटाटा 1 रुपयो 81 पैसा फ़ी किलो महांगा थिया। गुज़िरियल हफ़्ते खंड जे अघनि में 4 रुपया 15 पैसा ऐं बेज़न जे अघनि में 1 रुपयो फ़ी दर्जन इज़ाफ़ो रिकॉर्ड। रिपोर्ट मूजिबि गुज़िरियल हफ़्ते थूम, गोश्त ऐं LPG जे अघनि में भी इज़ाफ़ो रिकॉर्ड। लाड़काणो भरिसां घरू झेड़े तां संगदिल पीउ हफ़्तो अॻु परिणियल पंहिंजी धीउ खे क़तलु करे छॾियो। ॻोठ अला वधायो में जवाबदार ग़ुलाम हैदर लाशारी पंहिंजी धीउ साइमा खे गोलियुनि जो खाॼ बणाए फ़रार। नारी जो चाणका अस्पताल मां पोस्टमार्टम बाद लाश वारसनि हवाले। मक़तूलनि जे सोहरे माशूक लाशारी जो चवणु आहे त साइमा जी संदसि पुट सां हफ़्तो अॻु ई शादी थी हुई। जवाबदार ग़ुलाम हैदर पंहिंजी धीउ ऐं नाठी खे कराची हलण लाइ चयो। इनकार करण ते पंहिंजी धीउ खे क़तलु करे छॾियो। जवाबदार पुलिस जी पकड़ में न आयो। सजावल ज़िले के दड़ो भरिसां तपेदार दतल ख़ान मक्सी गोलियूं हणी क़तल। बन्नू वारे इलाइक़े में तपेदार कारखाने भरिसां वेठल हो त अणियातल हथियारबंद मथस फायरिंग करे फ़रार थी विया। तपेदार जो लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल। पुलिस जांच खां अॻु ई वाक़े खे ज़ाती दुश्मनी जो नतीजो करार ॾेई छॾियो। मक़तूल तपेदार जे वारसनि तरफ़ां मवाली मोरीअ ते लाश रखी धरणो। जवाबदार जल्द गिरफ़्तार करण जो मुतालबो। जैकबाद जिले के करीम बख्श खोसो भरिसां घरू झेड़े में भाव हथां भाव क़तल। जवाबदार फाइक शेख वॾे भाव अल्ताफ़ शेख के मथे में सरिया हणी क़तलु करे छॾियो। वाक़े बाद जवाबदार फ़रार। पुलिस लाश पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले करे छॾियो। पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो घरू झेड़े तां पेश आयो आहे। जवाबदार जी ॻोल्हा कई पई वञे। पोस्टमार्टम रिपोर्ट ऐं वारसनि तरफ़ां केस दाख़िल थियण बाद वधीक कार्रवाई कई वेंदी। सिंधड़ी में पसंद जे परिणे तां औरत जे क़तल वारे केस में गिरफ़्तार 3 जवाबदार 2 ॾींहंनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले। मीरपुर ख़ास जी अदालत जवाबदार ग़ुलामू शर, मौला बख्श शर ऐं इस्माइल शर जो जिस्मानी रिमांड मंज़ूर करे वरितो। सिंधड़ी में पुलिस फहमीदा शर जे क़तल केस में नामज़द 5 जवाबदार गिरफ़्तार करण में नाकाम। औरत फहमीदा शर पसंद जी शादी करण बाद मलीर में रहंदी हुई। जिरगे ज़रिए औरत के सिंधड़ी में माइटनि वटि घुराइण बाद मुबैना तौर क़तल कयो वियो। सिंध यूनिवर्सिटी के फंड्स में मुबैना तौर 73 करोड़ रुपयनि जी करप्शन वारे केस में 33 जवाबदारनि जी उबूरी ज़मानत में वाद। हैदराबाद जी एंटी करप्शन कोर्ट अॻूणे VC फतेह मोहम्मद बरफ़त सूदो ॿियनि जवाबदारनि जी उबूरी ज़मानत में 12 ॾींहंनि जी वाद करे छॾी। ज़मानत मिलियल जवाबदारनि में रजिस्ट्रार सिंध यूनिवर्सिटी अमीर अली अबड़ो, ट्रांसपोर्ट कमेटी जो इंचार्ज काज़ी रियाज़ ऐं ॿिया शामिल। ॿुधणी दौरान जांच ऑफिसर अदालत खे आगाह कयो त सिंध यूनिवर्सिटी इंतज़ामिया अञा ताईं घुर्बल रिकॉर्ड न ॾिनो आहे। समूरो रिकॉर्ड मिलण बाद अदालत में रिपोर्ट जमा कराई वेंदी। अदालत ॿुधणी 16 नवंबर ताईं मुलतवी करे छॾी। लाहौर में मुतालबनि जी मनता लाइ एहतजाज कंदड़ आबादगारनि ते पुलिस कड़की पई। मुज़ाहिरीन खे छिड़ विछड़ करण लाइ लठबाज़ी ऐं वाटर कैनन जो इस्तेमाल। केतिरा ई आबादगार गिरफ़्तार। आबादगार ठोकर न्याज़ बेग ते ॿीहर धरणो हणी वेही रहिया। मुल्तान रोड ब्लॉक ऐं मोटरवे एंट्री पॉइंट बंदि। आबादगारनि तरफ़ां मुतालबनि जी मनता ऐं गिरफ़्तार साथियुनि जी आज़ादी ताईं एहतजाज जारी रखण जो चिताव। पंजाब के सूबाई वज़ीर राजा बिशारत जो चवणु आहे त हारी इतिहाद जा नुमाइंदा सूबाई हुकूमत जो शुगर मिल्स ऑर्डिनेंस ख़त्म करण जो मुतालबो करे रहिया आहिनि।
ॻाल्हियुनि बाद धरणो ख़त्म करण जो ऐलान करे ॿीहर एहतजाज कयो वियो। नवाज़ लीग ऐं जमायत इस्लामी तरफ़ां लाहौर में आबादगारनि मथां पुलिस जे तशद्दुद जी मुज़म्मत। मरियम औरंगज़ेब जो चवणु आहे त हारियुनि खे रोज़गार ॾियण बदिरां गिरफ़्तारियूं ऐं तशद्दुद इमरान ख़ान जी फ़ाशिस्ट सोच जी अकासी आहे। वोट चोर हुकूमत अवाम खे गार गंद, गोली ऐं शैलिंग खां सवाइ ॿियो कुझु नाहे ॾिनो। बेज़बान जानवरनि ते तशद्दुद कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई छो नथा करियो? सिंध हाई कोर्ट हैदराबाद बेंच तरफ़ां ॿार ढोइण दौरान जानवरनि मथां तशद्दुद ख़िलाफ़ दरख़्वास्त जे ॿुधणी दौरान कावड़ जो इज़हार। दरख़्वास्त गुज़ार मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे त शिकायतुनि बावजूदि वाइल्ड लाइफ खाते, एनिमल प्रोटेक्शन अथॉरिटी ऐं ॿियनि अमलदारनि जानवरनि ते तशद्दुद रोकण लाइ के बि क़दम न खयां। अदालत दरख़्वास्त में चीफ सेक्रेटरी सिंध खे बि धुर बणाइण जो हुकुम ॾेई छॾियो। डहरकी में गुम ॼाणायल ॿिनि पोरहतनि जे अग़वा जी तस्दीक़। धाड़ेलनि मिस्त्री मियां दात ऐं सिकंदर मीराणी जे वारसनि खां 50 लख रुपया भुंग घुरी वरितो। पोरहतनि जे वारसनि जो चवणु आहे त धाड़ेलनि पोरहतनि खे कम जे बहाने घुराए अग़वा कयो। रिपोर्ट दाख़िल थियण बावजूदि पुलिस संदनि बाज़ियाबी लाइ को क़दम नाहे खंयो। वारसनि तरफ़ां भुंग न मिलण ते धाड़ेलनि हथां पोरहत क़त्ल थियण जो ख़दशो ज़ाहिर। ऐं कराची जे ईसा नगरी गुलशन इक़बाल वारे इलाइक़े में तेज़ रफ़्तार ट्रक कार मथां किरी पई। क्रेन ज़रिए ट्रक खे हटाइण बाद कार में फाथल शख़्स खे ॿाहिरि कढियो वियो। ज़ख़्मी हालत में इस्पताल मुंतक़िल। पुलिस जो चवणु आहे त हादसो ट्रक ड्राइवर जी ग़फ़लत सबबि पेश आयो। हादसे खां पोइ लियाक़ताबाद, ग़रीबाबाद ऐं लियारी एक्सप्रेस वे वेंदड़ ट्रैफ़िक जाम। अस्सलामुअलैकुम। टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां हमीर शेख। हेडलाइन्स हवाले थियूं, तफ़सीली ख़बरूं इन ब्रेक खां।